ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करिया आहियूं। टिकराटू जे इलाइक़े मुबारकपुर वासी वाजिद अली पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि पारां सखर जे सी सेक्शन थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करिया आहियूं। टिकराटू जे इलाइक़े मुबारकपुर वासी वाजिद अली पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि पारां सखर जे सी सेक्शन थाणे ते NC पिणु दाख़िल कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करिया आहियूं। टिकराटू जे इलाइक़े मुबारकपुर वासी वाजिद अली पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि पारां सखर जे सी सेक्शन थाणे ते NC दाख़िल कराई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करिया आहियूं। टिकराटू जे इलाइक़े मुबारकपुर वासी वाजिद अली पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे, जॾहिं त वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं मजीद महर खां। जी मजीद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? वाजिद अली पुरस्रार नमूने गुम थी वियो आहे। मुबारकपुर वासी वाजिद अली पुट गुलाम मुस्तफा खोखर जेको 2 ॾींहंनि खां सखर जी कोइंस रोड तां गुम थी वियो आहे, उन्हनि जे वारसनि अगवा जो शक ॾेखारियो आहे। 2 ॾींहं अॻु जेको मेडिकल में जो स्टूडेंट हुयो पैरामेडिकल जो गुलाम मोहम्मद कॉलेज में, उहो वाजिद अली जेको सखर मंझि रहंदो हो, पंहिंजी फ्लैट जे आॾोही क्वींस रोड ते, जंहिंजी आख़िरी लोकेशन मिली वारसनि जो चवणु आहे, ऐं उनजी जेका गुम थियण जी NC आहे सी सेक्शन थाणो ते दाख़िल कराई वई आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेको मुसलसल वारसनि जो चवणु आहे त असां ॻोल्हा जारी कई आहे, पर किथे बि असांखे वाजिद जो ॾस पतो न पियो आहे। ऐं जेको उन जे वालिद गुलाम मुस्तफा खोखर ॻाल्हाईंदे चयो त असां जेको पंहिंजे मिटनि माइटनि, पंहिंजे दोस्तनि ऐं जेके गॾु पढ़ंदड़ आहिनि उन्हनि खां पिणु पुछा कई आहे, पर नींगर जो किथां बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। पैरामेडिकल स्टूडेंट वाजिद अली खोखर जेको आहे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां गुम हुजण जे करे घर में आहे, उहो तमामु रोज़ाणो आहे। उनजी वालदा ऐं बि जेका आहे उहा बि परेशान आहे, ऐं पूरी जेका फैमिली आहे उनजी परेशान आहे। उन्हनि जेका पुलिस जे आला अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ एजेंसीज़ खे अपील कई आहे त जल्द खां जल्द असांजे नींगर जो ॾस पतो ॾिनो वञे। जी ठीकु आहे मजीद महर, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।